मां सुमन रमेश तुलसियानी आहियां ऐं मूंखे सिंधी ॿोली पहिरीं ईंदी कोन हुई। जॾहिं मूं शादी कई तॾहिं मां सिखियसि ऐं तंहिंखां पोइ मां हींअर ॻाल्हाईंदी आहियां सिंधी में सभिनि सां। पर छा आहे त कॾहिं कॾहिं ॻाल्हाइणो पवंदो आहे मराठी में, इंग्लिश में, उहो बि कंदी आहियां। पर मां तव्हांखे थी ॿुधायां त तव्हीं जवान सिंधी सिखो, सिंधी पढ़ो ऐं पंहिंजे माउ खे पीउ खे हैप्पी ॾिसो। उहो उन्हनि खे सुठी लॻंदी जो तव्हीं सिंधी ॻाल्हाईंदा। ऐं पोइ वरी जॾहिं कॉलेज वञंदी छा तव्हांखे ॿी लैंग्वेज बि सिखणी आहे। इहो ई मां तव्हांखे ॾियां थी मुंहिंजो मैसेज।